प्लॉट तो घणा मिलंदा पर अहिड़ी लोकेशन किथे। मां हींअर बीठो आहियां अब्दुल्ला बिल्डर जो बेहतरीन रेजिडेंशियल प्रोजेक्ट अब्दुल्ला स्पोर्ट सिटी एक्सटेंशन, जंहिंमें 120 गज 150 200 गज या प्लॉट आसान किस्तुनि ते तव्हांखे मिली सघंदा। ऐं जेकर ॻाल्हि कई वञे हिन लोकेशन जी, त हिन जी लोकेशन M9 सुपर हाईवे कासिमाबाद बिल्कुलु अब्दुल्ला मॉल सां लॻोलॻ। ऐं हिन जी डेवलपमेंट जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन जी 70% जो डेवलपमेंट जो कमु थी चुको आहे। उन में मेन एंट्रेंस जेको तव्हां गेट ॾिसी रहिया हूंदा उन जो कमु बिल्कुलु कंप्लीट थी चुको आहे। फर्दर जेकर तव्हां इंफॉर्मेशन वठणु चाहियो था या हिन प्रोजेक्ट खे विज़िट करणु चाहियो था त असांजे ॾिनल नंबर ते राब्तो कयो या फिज़िकली असांजे बुकिंग ऑफिस में असांखे विज़िट कयो।